सखर मां रिपोर्ट कर रहा है हफ़ीज़ लाशारी। असिस्टेंट कमिश्नर न्यू सखर बुशरा मंसूर जो शिकारपुर रोड ते खीर जे दुकाननि जो ओचितो दौरो, केतिरनि ई दुकानदारनि ते ॾंढ लागू। असिस्टेंट कमिश्नर न्यू सखर बुशरा मंसूर सिंध फूड अथॉरिटी सखर जी टीम सां गॾु शिकारपुर रोड ते क़ाइमु खीर जी दुकाननि जो ओचितो दौरो कयो। दौरे दौरान खीर जे मयार, सरकारी अघनि ऐं सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। हुन मौक़े ते मुख़्तलिफ़ दुकाननि मां खीर जा नमूना वठी मौक़े ते टेस्ट कया विया। टेस्टनि दौरान केतिरनि ई दुकानदारनि तरफ़ां मिलावट थियल खीर विकिरो करण ऐं नाक़स सफ़ाई जा इंतज़ाम हुजण ते कार्रवाई कंदे ॾंढ लागू कया विया। हिन चयो त रोज़ानी बुनियाद ते फील्ड में निकिरी ओचिता दौरा कया वेंदा ऐं खीर जे मयार, मुक़ररु अघनि ऐं सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि जे सख़्तु निगरानी कई वेंदी। हिन ख़बरदार कयो त भनकरी जी सूरत में ॻरा ॾंढ लागू कया वेंदा ऐं सिंध फूड अथॉरिटी जी टीम जी सहकार सां दुकान सील पिणु कया वेंदा। इंतज़ामिया तरफ़ां आवाम खे मयारी ऐं ख़ालिस खीर जी फ़राहमी यकीनी बणाइण लाइ क़दम जारी रहंदा।